नाज़रीन, सखर जे एहतसाब अदालत पीपल्स पार्टी जे अॻवाननि खुर्शीद शाह, अवेस शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ करप्शन केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाईंदे केस नेब खां FIA मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इनायत भट्टी। जी इनायत, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सखर जी एहतसाब अदालत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान MNA सैयद खुर्शीद अहमद शाह, अवेस कादिर शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ करप्शन जो महफ़ूज़ जेको फ़ैसिलो आहे ॿुधाए छॾियो आहे। केस नेब खां FIA मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मर्कज़ी अॻवान MNA सैयद खुर्शीद अहमद शाह, संदसि भाइटियो ऐं न्याणो स्पीकर सिंध असेंबली सैयद अवेस कादिर शाह, पुट MPA फ़ारूक शाह, ॿियो पुट आहे ज़ीरक शाह ऐं ॿिनि घर वारनि समेत 18 जवाबदार ख़िलाफ़ नेब पारां दाख़िल कयल असासन जे केस जी ॿुधणी थी आहे ऐं सखर एहतसाब अदालत में ॿुधणी जज गुलाम यासीन कुलाची कई। गुज़िरियल ॿुधणीअ ते महफ़ूज़ कयल जेको फ़ैसिलो आहे उहो अदालत ॿुधाईंदे खुर्शीद अहमद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस FI हवाले करण जो हुकुम ॾिनो। चयो वियो त नेब जी फाइल मां ॿाहिरि कढियो वियो आहे ऐं ॿुधणी मुलतवी कई वई आहे। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मर्कज़ी अॻवान खुर्शीद शाह, पुट ज़ीरक शाह ऐं संदसि वकील अदालत में पेश थिया ऐं मां ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी मर्कज़ी अॻवान खुर्शीद शाह, सिंध असेंबलीअ जे स्पीकर अवेस कादिर शाह समेत 18 जवाबदार ख़िलाफ़ 5 साल 10 महीना अॻु नेब 1 अरब 23 करोड़ रुपयनि जे असासन ठाहिण जे इल्ज़ाम जो रेफरेंस दाख़िल करे हुयो। 5 साल ऐं 10 महीननि खां पोइ नेब पारां अदालत में सिर्फ़ 19 करोड़ रुपयनि जा असासा ज़ाहिर कया विया। अदालत खे ॿुधायो वियो त नेब शुरूआती जांच दौरान असासन जेका मालियत आहे 1 अरब 23 करोड़ रुपयनि जी मालियत जा असासा ज़ाहिर कया जेके 30 ऐं 40 साल अॻु ख़रीद कया विया हुआ। 30 खां 40 साल गुज़रण बाद जेका मालियत आहे उहा 19 करोड़ रुपया थिए पई त नेब एहतसाब कानून मूजिबि ही रेफरेंस ॿुधण या जांच लाइ नेब ऐं नेब जे अख़्तियारनि खां ॿाहिरि आहे, जंहिं ते नेब पाण अदालत खे दरख़्वास्त कई हुई त रेफरेंस नेब खां FI ॾांहुं मुंतक़िल कयो वञे। नेब जी दरख़्वास्त जे रोशनीअ में अदालत अॼु उहो फ़ैसिलो महफ़ूज़ कयल ॿुधाईंदे नेब खां जेको रेफरेंस आहे उहो FI तरफ़ जेको मुंतक़िल कयो आहे। ऐं यादि रहे त हिकु रेफरेंस में पीपल्स पार्टी जे मर्कज़ी अॻवान खुर्शीद अहमद शाह केतिरे जेका महीननि ताईं नेब जी हिरासत में रहियो ऐं बाद में ज़मानत ते आज़ादु थियो। हिन वक़्तु बि रेफरेंस जा सभई जेके जवाबदार आहिनि उहे अञा ताईं ज़मानत ते आहिनि। जी इनायत भट्टी, महिरबानी अव्हां जी।